इस्लामकोट में आरिसर बिरादरी पारां पुलिस हथां 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि चयो त हसन समूह संदनि ॿिनि न्याणियुनि सां शादी कई हुई जेकी अगवा थी वयूं आहिनि, जिन जो मथनि इल्ज़ाम मढ़ियो पियो वञे। असां ज़ुल्म कयो न, असांजा बच्चा रुली विया आहिनि, 3 ॾींहं थिया आहिनि, असां न ॾिठा आहिनि न असांखे का ख़बर थी पए। माल असांजो उहे राति सांझे असांजे अचनि था, पंहिंजूं गाॾियूं भरियो खणियो रवाना थी वञनि, ओ वञो उते 1000 माण्हू विहारे वेठा आहिनि, उन्ही खे असांजो माल कुयो खाराइनि था। असांजे घर में को माण्हू न रहियो आहे, माल वजो असांजो डेली हिकिड़ी 2 3 4 बकरियूं खणनि था, का शइ कोन था कनि, असांखे का ख़बर कोन्हे का धीउ असांजी ज़ुल्म बि असां सां। उन्हनि चयो त जवाबदारनि सदन जीअण जंजाल करे छॾियो आहे, पाणी बि बंदि कयो वियो आहे। असांजे पहले असांखे घेरो ॾियो, समा बीठा आहिनि, असांखे चवंदा अॼु लॼूं खणंदा, लॼा लुट कंदासीं, हाणे असांजो पाणी बंदि मुश्किल असांजे पहले। ॻोठाणनि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।